ही मंज़र थर या कोहिस्तान जा न पर सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद जी क़दीम वसंदीन जा आहिनि, जिते जा रहवासी हिन जदीद दौर में भी पीअण जे पानी लाइ दरबदर थी रहिया आहिनि। हैदराबाद में पीअण जे पानी जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो। पीपुल्स पार्टी MQM समेत चूंडियल नुमाइंदा तोड़े MD वासा इलाइक़े वासियुनि खे पानी ॾियारण में मुकमल तौर ते नाकाम बणिजी विया। शहरी पानी की फुड़ी फुड़ी लाइ परेशान थींदे पानी खरीद करे वापराइण ते मजबूर थी विया। हैदराबाद शहर जे क़दीम वसंदिन खाई रोड, वाढन जो पेड़, खेरशाह जो पेड़, बबरन जो पेड़, लोहारन जी घिटी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरे अरसे खां पीअण जो पानी अणलभ थियण करे इलाइक़े वासी सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। 2-3 महीना थी विया आहिनि, पानी न पियो अचे पियो त मेरो अचे पियो त एंड वारी लाइन में पियो अचे, हेठि जेकी लाइनूं आहिनि उन सभु अचे ई कोन पियो, पानी अचे कोन पियो। ऐं मोहरम में सिर्फ़ 2-3 ॾींहं पानी आयो, उहो बि तक़रीबन एतिरो मेरो पानी हो जो आउं छा ॿुधायां। असांखे डपु हूंदो आहे त किथे पथरी न थी पए, ऐं असांखे थी पए पथरी, एॾो मेरो पानी हूंदो आहे, धप वारो पानी हूंदो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त वासा जी लाइनुनि में हिकु त पानी ईंदो ई न आहे, पर जॾहिं बि थोरो पानी अचे थो उन में बि गटर जो गंदो पानी मिलियल हूंदो आहे। पानी अचे कोन थो, पानी अचे थो त नाली जी धप बदबू। हाँ, इहो पानी असां पीऊं छा? या पेट में वञे त बीमारी थींदी न। ॿ टे ॾींहं ठह वञनि, पोइ बि 5-10-12 ॾींहं ठह वञनि, पोइ बि पानी अचे त नाली धप पई अचे, जहिड़ो नाले मां बि पानी वहे। इन्हनि खे को एहसास कोन्हे त यार मोहरम शरीफ़ लॻो पियो आहे, कंहिंजो एहसास कजे। ही त काफ़रनि वारो असां सां कमु लॻाए वेठा आहिनि। साईं पूरो मोहरम थी वियो आहे, असीं ॿाहिरि खां पाणी भरे अचूं। पहिरीं मोहरम खां बि पहिरीं जेको आहे असांजो पाणी बंदि थियल आहे, अचे ई कोन पियो पानी। इलाइक़े वासियुनि सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर नोटिस वठी संदन इलाइक़नि में पीअण जो पानी फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फ़िरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।